Harman Yapame Mapatubadan, Nafratu Vikram, is a tension and Association Korea, Alisun Women Association. असां हिते कवर ते मां हिते प्रोग्राम बि करे चुका आहियूं त अख़बार में रिपोर्ट वग़ैरह पढ़ी हूंदी ऐं नई सिलसिले में असां शरा शाखूं ॾिसंदे विकिराईंदासीं जिन महिल असांजे सरकार तरफ़ां जो गॾिजी निकिता आहियूं के नुक़्ते नज़र सां हमेशह ज़िंदगी खे ॾिठो आहे उहो ई आवां जे अॻियां इज़हार कंदसि चंद लफ़्ज़नि में वक़्त खे ॾिसी करे त असां हिन कॉन्फ्रेंस में अखियुनि आॾो तव्हांजे साम्हूं बि हेॾो वॾो भीड़नि जो काफ़िलो तव्हां जेके असांजा भाइर आहिनि उन्हनि सां गॾु असीं हिते पहुता आहियूं जा हिकु वॾी कामयाबी ऐं सिंधी भाउरनि ते फ़ख़ुरु आहे नाज़ आहे ऐं उहे औरतुनि जो एतिराम कनि था ऐं असां हेॾी वॾी तइदाद में अहिड़े तरीक़े सां ऐं हीअं कॾहिं इहो अहसासु न थियो आहे त असीं किथे ॿाहिरि दूर इलाइक़नि में वञी हुन सां अची पंहिंजो इज़हार कंदासीं जेका मां चवंदसि त डॉक्टर साहब जे ताउन ऐं डॉक्टर नवाज़ अली शौक़ उन्हनि जे महिनतुनि ऐं उन्हनि जा जेके कारकुन आहिनि सिंध ग्रेजुएट एसोसिएशन उन्हनि जे करे ई इहो असांखे नसीब थियो आहे ऐं ॿियो मां इहो बि अर्ज़ु कंदसि त जेका कॉन्फ्रेंस कराची में थी उन में वॾे तइदाद में अदीबनि शाइरनि महक़क़नि दानिश्वरनि शिरकत कई जंहिंमें को ख़ासि तबिको कान पर हर हिक खे नुमाइंदगी हुई ऐं औरतुनि खे नौजवान टही खे ऐं उन खां सवाइ जेके वॾा बुज़ुर्ग अदीब हुआ ऐं उन्हनि में मूं इहो ॾिठो त सभई बराबरी जे नज़र सां ॾिसी विया हुआ को वॾो नंढो कोन हो ऐं मां इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु कयां थी त असां भारत खां वधीक मूं हिते इहा ॻाल्हि महसूसु कई आहे त हिंदुनि जो एतिरो एहताम कयो वञे थो नवां राइटर्स जेके आहिनि उन्हनि खे प्यार ऐं जो को बुनियादी मक़सद आहे त सिंधीअ खे पढ़णु विश्व जे आईने खे ज़ाहिर करे सघंदा आहिनि पंहिंजे ज़माने में सरकार ने ज़माने मकान खां मथे चई शाह जो पढ़ाॾो थो सभु असांखे शेख सुलेमान सॾु कयो ऐं पढ़ाॾो बणिजी असीं तव्हां वटि पहुतासीं ऐं पहुतासीं कॾहिं जॾहिं उन सच मक़्सद घर जे गलेटुनि खे ॿाहिरि आणींदा छाकाणि त जेकॾहिं अधु शरीर तव्हां अधु इहो ई आहे त इश्क मज़हब आहे प्यार मज़हब आहे जेके केरु टोड़े न सघंदो आहे त तव्हां प्यार जो कमु जो शुरू कयो आहे मां असां तव्हांखे हिकिड़ी ख़ातिर ॾियारे सघां थो त जे पढ़ायो इहा मुंहिंजे लाइ वरी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे त जो कोई सभा को सुबुह तव्हां सां गॾु गुज़ारियो अथऊं हीअ काफ़िले जूं न्याणियूं भेनरूं इहे असांजा भाउर सभु वॾो कशालो कढी हिते अची पहुता आहियूं पर असां थकल कोन आहियूं असांजा हौसला जवान आहिनि असांजी मंज़िल रोशन आहे मूंखे यकीन आहे असां मंज़िलूं माणींदासीं असां घणा साल बि चयो हो त अंदरि जिनी अधु डूगर से डोड़ींदियूं ऐं उहे माण्हू असां ॻोल्हिया हुआ हिन समाज में ऐं उहे माण्हू अॼु तव्हांजे साम्हूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ हंधनि तां मुख़्तलिफ़ जायुनि तां हिते अची सलाहिया आहिनि जॾहिं मूं कॉन्फ्रेंस ऐं कांग्रेस जो प्रोग्राम बि असां ठाहियो ऐं काफ़िले जो प्रोग्राम मूं तनवीर अब्बासी साहब खे मोकिलियो तॾहिं मूंखे लिखी मोकिलियईं त प्रोग्राम ॾाढो ॾिघो आहे घोड़नि खे थकाए रखंदे मूं चयो साईं घोड़ा हिन काफ़िले में जवान थींदा तव्हां हिननि खे हलण ॾिजो उन ॾींहुं जेको प्रोग्राम ठाहियोसीं त ॾाढो मुख़्तसर हो उहो हिकिड़े ॾेढ ॾींहं जो प्रोग्राम हो ऐं वधंदो वधंदो 3 ॾींहंनि जो थी वियो आहे ऐं अञा बि जीअं जीअं जितां जितां लॻूं था तीअं तीअं दोस्तनि जी ख़्वाहिश थी थिए त हिन पासे वञिजे ऐं हिते बि असां वटि 2 घड़ियूं गुज़ारियूं ऐं जेको उत्साह ऐं प्यार ऐं मुहबत ऐं सिंध जे माण्हुनि जो नंढनि हा उहो मूं चयो आहे त पोइ वरी आउं पंहिंजी में वटि में लॻंदुसि जो उन्हनि दावत ॾिनी आहे दुबई जी हा लाग्या न ओॾी हली दादा मोती प्रकाश रोटी कला हिते आया मिली कोन सघियसि ख़बर कान्हे प्यारा माण्हू अभी तो प्यारा माण्हू अरे मान तुझी आहे ना
दर्द क्या दर्द वो तुम्हारा क्या बड़े बड़ी बात पंजी पाड़े हां देखिए क्या होता हां बन्ने ड्राइवर पर हम अभी चाय पी रहे एक बार मुझे ना प्रकृति के यहाँ यानी उर्दू वारा जिन जैसे होता अचल था ना तो उनके तेज ऐसे जमाने में पहले ये कर रहे हैं हाँ मुझे तो गलत हरकत न करना अगर कोई रिकॉर्ड पे करना ब्लैक में लगती है ब्लैक में देखिए दाढ़ी आ रही है सब दाढ़ी आ रही है वाली चीज़ को आया ब्रेक जिंदगी भर दो इलाज तो अरे आसान है ये जाते के
अच्छा हो कुछ किलो को पानी में गलायो कुछ उठी और भी गए सीरियस रहूं ना सीरियस रहो मतलब जो आदि का नाम ठीक हां बस बस हाणे असां पंहिंजी कार्रवाई वारो कलाम पासे
क्या हुजे हुजे बस वही बड़ी कौन मार ता क्या दो ना वरना पोइ जॾहिं सिंधी ॿोली या को कलाम ॿुधनि था असांखे ॾाढो सुठो थो लॻे वञे अचे नथी असां कचे लॻे अंग्रेजी हिंदी ॿियूं ॿोलियूं पंहिंजो हर को माण्हू तव्हां कर्म नवाज़ी करे मां चवंदा मुंहिंजे बर्दाश्त करण सच्चाई कर मान वारा भाउरो यारियूं भेनरूं हक़ मौजूद ही मौक़ो आहे त सचल ते ॻाल्हाइण जो ऐं उनजे बारे में ज़िक्र करण जो पर आउं सिंध जे औरत जे हवाले सां थोरो ॻाल्हाइणु चाहींदसि थोरो पहिरीं असां हिकिड़ी पहिरीं जिते गॾिजाणी कई हुई उते कुझु भेनरुनि ॻाल्हायो हो ऐं उन में अॼु सचिन सथ जी जेका अॼु हुई उन जा जे ॻाल्हियुनि मुंहिंजे दिलि में कुझु अहिड़ा इज़हार करण जा मौक़ा ॻोल्हिया त जीअं तव्हांखे ॿुधायां जेके ॻाल्हियूं हुन कयूं उन्हनि खे आउं वरजाईंदे कुझु ॻाल्हियुनि जी वज़ाहत कंदसि हुन जीअं चयो त आउं पंहिंजे मुड़ुस खे सिंधी औरत जी हैसियत में मुड़ुस खे सरताज मञा थी असां सिंधी औरत जी हैसियत में मुड़ुसनि खे सरताज मञण लाइ तयारु आहियूं जेकॾहिं हू असांखे पेर जी जुती सम्झणु छॾे ॾियनि असां जीअं योग चयो त हू मुंहिंजो मिजाज़ी ख़ुदा आहे मिजाज़ी ख़ुदा भल हुजनि पर ख़ुदा थियण जी कोशिशि त न कनि असांजे सिंधी माहौल में सिंधी औरत जो पढ़णु जेको आहे उनखे छो थो बुरो सम्झो वञे छाकाणि त पढ़ाई त का ख़राबु ॻाल्हि कोन्हे तालीम त का बुरी ॻाल्हि कोन्हे ऐं इहा पाण चङी ॻाल्हि आहे ऐं जेकॾहिं क़ुरान शरीफ़ पढ़नि थियूं त उन सां बि अखर सुञाण थिए थी पर उनजो मतिलबु इहो कोन्हे त सिर्फ़ु क़ुरान शरीफ़ पढ़ाए असां हुनखे दुनियावी इल्म खां परे रखूं दीनी इल्म सां गॾु दुनियावी दीनी इल्म बि ॾियणु ज़रूरी आहे इन ख़्याल खां त उन सां अखर सुञाण थिए थी ऐं उन सां उनखे ख़बर पवे थी त मूंखे दुनिया में अहिड़ा फ़र्ज़ अदा करणा पर अहिड़ा फ़र्ज़ कोन अदा करणा आहिनि जो मुड़ुस खे जोराव पाराए ॾियनि हुनजा हथ पेर हुअण जे बावजूदि सलामत हुअण जे बावजूदि अॼु चयो त मां पंहिंजे मुड़ुस खे जोराव बूट पाराईंदी आहियां त जोराव बूट पाराए को चङो कमु कोन थी करे हा जेकॾहिं हूअ करे थी पंहिंजी ज़ाती हुनखे त ठीकु आहे पर इहा ॻाल्हि ईअं चवणु न घुरिजे आहे छो जो सुभाणे असांजा केतिरा नादान भाउ इहो थी सघनि था ॻाल्हि खे मोकिलिणो आहे त उहो पढ़ियल पाराए सघे थी तूं पढ़ियल नथी पाराए सघे माहौल में सुठे ॻाल्हि करणु घुरिजनि ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खे बाक़ी मोहबत प्यार जी हैसियत में बूट पाराइण जुती पाराइण इहे ॻाल्हियूं त का ॻाल्हि न थी और खां वधीक ख़िदमत करे थी पर इहे हिकिड़े प्यार जा इज़हार जेके पाण ताईं महसूसु रखनि ऐं बाक़ी जेको हुनजी इज़त आहे जेको हुनजो वक़ार आहे उन्हनि खे मजबूत थियण खां कोशिशि कनि त पढ़ायो पंहिंजो धीअरुनि खे पढ़ायो ऐं हा ॿी ॻाल्हि जेका आउं चवणु चाहियां थी त अॻियां इहो चयो त हू सभु पंहिंजी जाइ ते सुठियूं आहिनि पर सिंध ग्रेजुएट एसोसिएशन हिकिड़ी मुनज़म तंज़ीम आहे उनजी कारकर्दगी असांजे साम्हूं आहे ऐं उन जूं ब्रांचूं तक़रीबन सॼी सिंध में आहिनि त छो न शाह साहब
गंबट के ब्रांच जा प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी ऐं मेंबर साहिबान ऐं ॿाहिरां आयल महिमान ऐं गंबट शहर जा सभई कारकुन दोस्त अस्सलाम वालेकुम। इहा मुंहिंजे लाइ तमामु हिकिड़ी वॾी सादत जी ॻाल्हि आहे जो सचल साईं जंहिं इंसानियत जो पैगाम ॾिनो आहे, सच जो पैगाम ॾिनो आहे, भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे, रंग ऐं ॿियनि नस्ली मतभेदनि खां मथे थी इंसान जी जेका सिख्या ॾिनी आहे, जंहिंजे लाइ असां सॼी इहा जाखोड़ कई आहे। इन में गंबट जंहिं नमूने सां गंबट ब्रांच असांजी गुज़िरियल मीटिंग में असां दोस्तनि जो आदरभाव कयो, उन खां कई दफ़ा वधीक हिन अॼोके हिन खे प्रोग्राम खे चई सघिजे थो, छाकाणि त अॼोकी जेका महफ़िल आहे इन जो हिकिड़ो निरालो ऐं पंहिंजो आहे मान आहे ऐं जंहिं नमूने सां हिननि एतमाम कयो उन्हनि खे मां सम्झां थो त असां लफ़्ज़नि में बयानु नथा करे सघूं। ॿियो सच त असांखे सभिनी दोस्तनि खे इहा रेड कार्पेट वेलकम कई वई आहे, जेका मां सम्झां थो असांजे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन छा पर ॿिया जेके इन प्राइवेट नमूने जा जलसा ऐं एतमाम ऐं अदबी अहिड़े क़िस्म जी महफ़िलूं थियनि थियूं उन्हनि जे लाइ मुअज़्ज़िज़ महिमानो, भाउरो भेनरो, हक़ मौजूद। अॼु सचल साईं जे बारगाह में असां हिन काफ़िले खे वठी पहुता आहियूं इन उमेद सां त जेके असांजे ज़हननि में फेर आहिनि, जेके असांजे दिलनि ते नफ़रतूं छायल आहिनि, जेके ऊंदाहियूं आहिनि से हटी वञनि। चोरी पी तम की तम रूह पुरा दिल दी कदा दिल जाने ओ दिल दी कदा दिल जाने ऊंचा जाने कादी बिना हो सैया लगती नहीं दवा ये साईं शेरशाह
दरगाह अच्छा फोटो नहीं ओके मेरा मन मैं हूँ वीडियो से थोड़ा यार है ना वीडियो काफी में इतने वाला को कास गाल दो ना आदल से किरानी जो नालो याद नहीं याद तो देखे जो कोशिश करें सभी ने याद नाला याद करनी मसला परेशानी बिल में बिल में मेरी पीछे ना इंसान अच्छा जो भला हाँ सभई माण्हू मथे न अचो हलो लो अब चओ त असांखे ख़बर पए अरे होटे बदी पे आ रहे होटे हाँ होने होटे बदी मेरी होटे बदी हाँ कौन आगे बैठे पर जल्दी चला कुंडा में बिहार ना ना मानो आ जाने अच्छा तां चो माण्हू त सही तेल कौन नहीं है
शुक्रगुजार आहियां डॉक्टर सलेमान शेख जो जंहिं सचल इंटरनेशनल कांग्रेस जो मेड़ो मचायो ऐं ही पहिरियों दफ़ो आहे जो कंहिं सिंधी कॉन्फ्रेंस में असांजा परदेही महिमान शरीक थिया आहिनि इन जे लाइ मौजूदा हुकूमत खे जेको आसान जो घटि पर इहो असांजो हक़ आहे इहा ॻाल्हि असां ॿिन्ही ने वरिती आहे छो त सिंध ऐं सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब हिन मुल्क जे ॿियनि ॿोलियुनि ऐं ॿियनि अदबनि खां कंहिं सूरत में घटि न आहे ऐं जेके उम्मीद न पर पक आहे ऐं मुंहिंजो इहो मुतालबो आहे त जॾहिं शाह लतीफ़ ते हर साल कल्चर डिपार्टमेंट मेलो थो मचाए त उते डॉक्टर जेटले खे छो थो सॾियो डॉक्टर पगारगारी खे छो थो सॾियो हिते असीं ॿ टे ॾींहं गॾु रहिया हिक ॿिए सां मिलिया हिक ॿिए सां नोट्स कंपेयर कया त असां हिक ॿिए खां घणो कुझु सिखियो आहे ऐं जेकॾहिं असीं ईअं गुज़श्ता एक हफ्ते से मैं एक बार से सज्जन सरबत की दर कर रही हूँ। मैं समझता हूँ कि मेरी जिंदगी के लिए दिन मेरी जिंदगी के
यादगार 3 दिनों में से एक मैंने दिनों में बहुत कुछ सुना तो मैं कुछ और था और इन चंद रोज के तजर्बात से मुझे इल्म हिकमत की नई दौलत अता की। मैं समझता हूँ कि ये सेक्टर सरबंद का मैदान हो सिर्फ बहस व तबदील तक, सिर्फ तहरीर तक, सिर्फ समाजी सिर्फ शताब्दी सरगर्मियों तक महदूद नहीं रखती, बल्कि इसका काबिल तहसीन पहलू ये है कि ये रिफाई कामों में भी उसी तरह से सरगर्म हो। साथियों, असांजे अपने में भी वो ख्याल न हो कि ऐसा ये कराची का विज्ञान ये सिंध यूनिवर्सिटी में असांजो पहिरियों स्टाफ हो ऐं हुन खां पोइ वॾी तारीख़ आहे। ही कैसेटूं हैदराबाद रेडियो वारे इन्हें में तमाम नायाब कलाम जेके हिन वक़्तु रेडियो वारनि वटि कोन्हे उनमें रुबीना जा कलाम आहिनि। उहे कलाम रिकॉर्ड कराए कैसेट ते रखाया आहिनि ऐं मूंखे रुबीना हिते अचे थी हुनखे जॾहिं इहा कैसेट लॻाईंदी त 20-25 साल जी यादि ईंदी ऐं वरी मूसीक़ीअ में हिन जो इंट्रस्ट आहे सो वधंदो। हिन करे मुनासिब सम्झो त इहा सुठी वांगी करियां उम्मीद थो गुज़ारिश आहे मुस्तफ़ा क़ुरैशी साहब जन खे पंहिंजे ख़्याल में सूर्य सच थियो तारण इन करे मां वञा थो त मां पाण खे बेअदब सम्झां थो ऐं हिन अदब वारनि में मूंखे एॾो मान ॾियणु वाणीअ खे जॾहिं घुसाए थो। मोहतरम मुंहिंजा दोस्त इब्राहिम शाह बुखारी साहब, डॉक्टर इस्माइल शेख साहब, गोविंद कुमारी साहब ऐं मान वारा ॿाहिरां आयल मुंहिंजा भाउ दोस्त महिमान ऐं मुंहिंजा भाउ ऐं भेनरूं, ही जो कुछ सिंध ग्रेजुएट्स वारनि कयो आहे मां हुनखे मुबारकबाद पेश कयां थो। राज समझो तो साईं नासिर अली शाह नासिर मोराई जो आहे तव्हां चको समझो। हा बिस्मिल्लाह ओके दिया सलाम Gracias.
मूंखे तॾहिं ख़ुशि थी आहे ऐं मां मशहूरु आहियां अदा नज़ीर अब्बासी जी जंहिंजो मौक़ो फ़राहम कयो आहे। अॼु आउं मुस्तफ़ा कुरैशी सां